काफ़ी घरनि में ज़ाल मुड़ुस जो झेड़ो हूंदो आहे। पोइ झेड़ो हलंदो हलंदो आख़िर अचे माई अचे कक थी त हाणे मुड़ुस खे मारियां। ईअं जिंद हिन मां कोन छुटंदी त सिधो आई पंहिंजे पेकनि ॾे। अचण खां पहिरियां पंहिंजे पीउ खे चयईं, चई बाबा ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजे मुड़ुस खे हाणे मारींदसि। चई छाकाणि मारींदीसि? चई मां मारींदसि, रोज़ु मूंसां झेड़ो अथसि, रोज़ु मूंसां झेड़ो आहे हुनजो, सो हाणे मां हुनखे मारींदसि। चई ॻाल्हि ॿुध, तूं जो हुनखे मारींदीअं, तुंहिंजे मुड़ुस जा जो माइट आहिनि ज़ाहिरा उहे वेंदा फ़रियाद कंदा, तोखे ॿधाईंदा, तूं त हली वेंदीअ जेल। तुंहिंजी जान त कोन छुटी, तुंहिंजी त ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। इहा जो पीउ जी ॻाल्हि जो हिन ॿुधी सिधो वरी हली वई माउ ॾे। वञण ताईं माउ वटि पाण ॻोभारे हईं खणी। चई मां ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजे मुड़ुस खां चई हाणे तंग थी आहियां, हाणे मां हिनखे मारींदसि। हुनजी माउ जेका हुई वॾी समझदार हुई। हुन चयो ॻाल्हि ॿुध, जेकर तूं पंहिंजे मुड़ुस खे जो मारींदीअं त तूं त पोइ जेल हली वेंदीअं। चई मां छा कयां? जा त मूंखे अहिड़ो तरीक़ो ॿुधाए जीअं मां पंहिंजे मुड़ुस खे मारियां बि, मुंहिंजी बि जिंद छुटी वञे ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम बि न अचे। अहिड़ो मूंखे तरीक़ो ॿुधाए मुड़ुस खे मारण जो, जा त मुंहिंजी तलाक करायो। त हुनजी माउ छा कयो, 2-3 मिंट सोचे उनखां पोइ चई मां हाणे ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे मुड़ुस खे मारींदासीं। मारियूंसि न? हुन चयो हा मारींसि, हिनमहिल ई मारियोसि। चई हिनखे हाणे मारींदासीं, हिकिड़ो ज़हर मिले थो, उहो मां वठी अचे तोखे ॾींदसि, पोइ हुन ज़हर मां रोज़ानो थोरी चपटी हुनखे भाॼी में विझी ॾिजांइ, महीनो खण इहो माना हुनखे खाराइजांइ, पोइ 2-3 महीननि में उहो मरी वेंदो ऐं तुंहिंजे मथां इल्ज़ाम बि न ईंदो। सभु को चवंदो पाण मरी वियो, के बीमारी सबबु, कंहिंखे ख़बर ई कान पवंदी, तूं बि आज़ादु थी वेंदीअं, तुंहिंजे मथां इल्ज़ाम बि न ईंदो ऐं मुड़ुस बि तुंहिंजो मरी वेंदो। हिते छोकिरी वॾी ख़ुशि थी। अम्मा मूंखे सलाह हाणे सही ॾिनी आहे। चई मां पोइ हाणे ॾे न मूंखे ज़हर। चई उहो ज़हर मां सुभाणे खणी तोखे पचाए वेंदसि। ओॾे तूं हिनमहिल जो पंहिंजे घर वञ। ऐं ॿी ॻाल्हि अथई हिकिड़ी। चई कहिड़ी? चई हाणे तूं पंहिंजे मुड़ुस सां प्यार मोहबत कजांइ, हाणे घर में झेड़ो न कजांइ कंहिंसां बि, न ससु सां, न सहुरे सां, न वरी पंहिंजे मुड़ुस सां। हाणे यानी की हर कंहिंजो ख़्यालु रखजांइ ऐं तुंहिंजे मुड़ुस खे जेका जेका शइ पसंदि आहे न उहा तयारु करे हुनखे खाराइजांइ। छाकाणि हूअं तव्हांजो झेड़ो यकी हर कंहिंखे ख़बर आहे, तव्हां ईअं ई पिया झेड़ो कंदव, अगरि मरी पवंदो त तुंहिंजे मथां इल्ज़ाम ईंदो। पर अगरि तूं प्यार मोहबत घर में कंदीअ, सब्र कंदीअ ऐं तूं पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत कंदीअ, उनजी पसंदि जा ताम तयारु कंदीअ, त इहा ॻाल्हि हर कंहिंखे विसरी वेंदी झेड़े जी। सभु को चवंदो सही आहे। पोइ तूं पंहिंजे मुड़ुस खे चपटी चपटी ज़हर ई मिलाए भाॼी में ॾींदीअ, उन ताम में ॾींदीअ जेको उनजे पसंदि जो हूंदो, त ज़हर जी कीअं ख़बर ई न पवंदी ऐं 2-3 महीने तुंहिंजो मुड़ुसु मरी वेंदो, तुंहिंजी जान बि छुटी वेंदी। चई मां ठीकु आहे। ॿिए ॾींहं ते हुनजी माउ खणी सिधो हिन वटि आई। चई हेठि पाउडर नामूने ते वियो। चई हेठि ई ज़हर, हाणे हिन मां चपटी रोज़ानो हुनखे विझी ॾिजांइ ताम में, पर यानी जेका सलाह ॾिनी मैं। चई मां ठीकु आहे बसि। हाणे सॼे घर जो ख़्यालु पई करे, मुड़ुस जो बि ख़्यालु करे, उनजी पसंदि जा ताम तयारु करे, जेकर को ॻाल्हाए त लफ़्ज़ त बि सब्र करे। हाणे हिनखे पक थी वई त मुंहिंजो मुड़ुसु हाणे वञण वारो आहे, हाणे महिमान आहे, 1-2 जो मुंहिंजी जिंद छुटी वेंदी। हिन जो पंहिंजो रवैयो जो तब्दील कयो त हाणे हिते मुड़ुसु हिन सां वॾो प्यारु पियो करे। चई मुंहिंजी ज़ाल केॾी न सुठी आहे, जो न मूंसां झेड़ो थी करे, न वरी कुझु ॻाल्हाए थी, न का फरमाइश थी करे,
ऐं मुंहिंजी पसंदि जा ताम तयारु थी करे, मुंहिंजी ख़िदमत थी करे, वरी घर में बि ससु सहुरो बि इहो सोचनि त असांजी नुंहुं तमामु भली आहे, केॾी असांजी ख़िदमत थी करे घर में, न हाणे जहिड़ो थी करे न छा वॾी सुधरी वई आहे। हाणे उहे बि हुनजो ख़्यालु पिया कनि, मुड़ुसु बि हुनजो ख़्यालु करे। मुड़ुसु हिन खां ज़बरदस्ती पुछा करे कहिड़ी तुंहिंजी फरमाया तोखे माणे ॾियां। जॾहिं महीनो ॾेढ गुज़रियो, सिधो वरी उहा ई छोकिरी सिधो पंहिंजे माउ ॾे आई। चई मां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाए। चई कहिड़ी? चई भला हिन ज़हर जो को हलु आहे? चई मतिलबु? चई मतिलबु इहो त मूंखे अहिड़ी का शइ आणे ॾे जीअं मुंहिंजे मुड़ुस जे मथां ज़हर असरु न करे ऐं मुंहिंजो मुड़ुसु बची वञे। चई छाकाणि तूं त चई मुड़ुसु मुंहिंजो मरे न? चई न, मां हाणे वञी सोचियो मां छा पई कयां, मां पंहिंजे मुड़ुस खे थी मारियां? मुंहिंजो एॾो ख़्यालु थो करे, मुंहिंजो एॾो ख़्यालु थो करे, ज़बरदस्ती मूंखां पुछा थो करे तोखे छा आणे ॾियां। ऐं मुंहिंजी ससु उहा त मूंखां और घोर पई थी थिए। हा उन्हनि खां मां पंहिंजो बचो छिना त अहिड़ो मुंहिंजो मुड़ुसु आहे, मां उनखे मां मारियां थी ज़हर ॾेई। सो मां अलाह खे वञ इन जो को हलु मूंखे आणे ॾे, काॾूं का शइ अहिड़ी आणे ॾे मां पंहिंजे मुड़ुस खे खारायां जीअं मुंहिंजो मुड़ुसु बची वञे, न त महीने ॾेढ में हाणे मरी वेंदो। मां अलाह खे मञ। हिते हुनजी माउ टहक ॾिनो। चई मां तूं खिली थी मुंहिंजो मुड़ुसु मरी वेंदो? चई मां खिला इन जे करे थी, इहो ज़हर कोन हो जेको मां तो आणे ॾिनो, बल्कि ज़हर तुंहिंजे अंदर में हुयो जेको मरी वियो, जेको निकिरी वियो। चई इहो कीअं? चई जेको मां तो पोंड आणे ॾिनो हो न, इहो हाज़मे जूं टिकियूं हुयूं जेके मां घोटे तो आणे ॾिनियूं, ज़हर कोन हो हिन में। ऐं ज़हर हुयो तुंहिंजे अंदर में जेको निकिरी वियो। तुंहिंजो ज़हर जो निकिरी वियो, सभु कुझु सही थी वियो। तूं मूंखे छा चरियो सम्झियो आहे? मां का चरी आहियां जो मां तोखे अहिड़ी सलाह आणे ॾियां, मां तोखे ज़हर आणे ॾियां, तुंहिंजो घर मां बर्बादु कयां? हिते जेका त छोकिरी वॾी ख़ुशि थी ऐं पंहिंजी माउ खे भाकुर पायूं हुतो निकिती। सो दोस्तो हिन जो मतिलबु यानी कि जेको निकिरे थो असुल में, जेके बि घर फिटंदा आहिनि उन में हथ छोकिरी जे माउ पीउ जा हूंदा आहिनि, पीउ जा न पर माउ जा, यानी कि पेका। अगरि उहे पेका ई पंहिंजी धीउ खे सम्झाइनि चङे नमूने सां त यानी कि अहिड़ा मामला मसइला न थींदा, घर में झेड़ा ई न थींदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजी हीअ ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो। अक्सर करे अहिड़ा फ़ैसिला जेके बि थींदा आहिनि सो हुन जा पेका जेके आहिनि उहे ई घणो ख़राबु कंदा आहिनि पंहिंजी छोकिरी खे, जो हुनखे दाद ॾींदा आहिनि ऐं हुनजो साथ ॾींदा आहिनि। अगरि उनखे सुठी सलाह ॾियनि त कंहिंजो बि घर मां असांजो कोन टुटंदो। ऐं औरतुनि खे बि थोरो सब्र करणु खपे, जल्दबाज़ी में घणो नुक़सानु थी थो वञे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।